सिंध यूथ एक्शन कमेटी पारां PMC जी शागिर्द दुश्मन पॉलिसियन खिलाफ़ कराची प्रेस क्लब ॿाहिरां 2 ॾींहनि वारी बुख हड़ताल शुरू कई वई आहे। असां हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। कराची प्रेस क्लब ते सिंध यूथ एक्शन कमेटी पारां जेका 2 ॾींहनि जी बुख हड़ताल कई वई आहे उन में असांजा मुतालबा इहे ई आहिनि त PMC जेको MD जो हुननि टेस्ट वरितो आहे उनखे सिंध जा माण्हू मुकमल रद्द कनि था। जेका शागिर्दनि सां नाजाइज़ी कई वई आहे जहिड़ी रीत उहा सिधी ऐं चिटी आहे जेका सभिनी जे साम्हूं आहे। कार्बन कापी शागिर्दनि खे न ॾिनी वई, आंसर की जेको आहे अपलोड न कई वई। 30 खां 35 सवाल अहिड़ा हुआ जेका सिंध जे बोर्ड मां न हुआ, पंजाब ऐं फेडरल बोर्ड मां हुआ। त असां सम्झूं था त इहा सोची ऐं सम्झी साज़िश आहे। सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे जेका तॾहिं पूरी थींदी जॾहिं इहा टेस्ट रिकंडक्ट की वेंदी। अण तरमीम खां पोइ तालीम जेको आहे जेको सब्जेक्ट आहे उहा सिंध हुकूमत जो आहे त पोइ वफ़ाक़ तरफ़ां इहो हिकु ज़बरदस्ती जेको आहे टेस्ट छो वरितो वियो उनखे असां रद्द कयूं था मुकमल। पाकिस्तान मेडिकल कमीशन हिकिड़ो गैर क़ानूनी इदारो ठाहियो वियो जेको सदाटी आदिलनि जे थ्रू असां सिंध जे शागिर्दनि जे मथां थापियो वियो आहे। जेका हिननि पहिरीं टेस्ट वरिती आहे उन में सिधो साबित थियो आहे त पाकिस्तान मेडिकल कमीशन सिंध जे शागिर्दनि सां धोखो कयो आहे, उन्हनि सां फ्रॉड कयो आहे। सिंध जे शागिर्दनि जे जेको फ्यूचर आहे उन्हनि सां उनजो मुस्तक़बिल सां खेॾी रहिया आहिनि। उन्हनि जे रोल नंबरनि ते उन्हनि जी मार्कुनि ते उन्हनि PMC जेको आहे पंजाब ऐं KP आहे शागिर्द जी एडमिशन कई वई आहे। उन खां अलावा PMC जूं खामियूं आउट ऑफ सिलेबस कोर्स ॾिनो वियो आहे, कार्बन कापी न ॾिनी वई, आंसर की न ॾिनी वई आहे। छा सिंध जे शागिर्दनि जो हक़ न आहे त उहो पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजी तालीम जेका हासिलु कनि ऐं जेके नियाणियूं जेके बच्चा जेके मुकमल महिनत करे पंहिंजे जेका क़ाबिलियत ते अचनि था पिया, जॾहिं उन्हनि सां वेधन ऐं वेसाघाती अहिड़े क़िस्म जी PMC करे थी त पोइ हीअ मां सम्झां थो त हीअ असां माटेली माउ वारो सलूक आहे ऐं असीं कंहिं बि सूरत में इन PMC जे इन रिज़ल्ट खे क़ाबिल क़बूल कोन था कयूं। असांजे शागिर्दनि खे कुचलण जी जेका हीअ कोशिशि कई वई आहे, उन्हनि खे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो वियो आहे, उन्हनि खे मायूस करण ते मजबूर कयो आहे। असां कंहिं बि सूरत में असां हिन PMC खे क़ाबिल क़बूल कोन था कयूं ऐं असां सरापा एहतजाज आहियूं ऐं जेकॾहिं हिनखे रिजेक्ट न कयो त सॼी सिंध में अञा ॿी हिकिड़ी वॾी तहरीक जो ऐलान बि कंदासीं। असीं इहो मुतालबो था कयूं चीफ जस्टिस ऑफ सिंध खां त हिन नोटिस वठी मेडिकल टेस्ट ॿीहर कराई वञे, मार्कूं हितां जूं, रोल नंबर हितां जो ऐं नालो हुननि जो, इनखे असां कंडेम था कयूं ऐं असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। ऐं अफ़सोस सिंध हुकूमत ते त जेको उन्हनि जो मौक़िफ़ पहिरियां त हू इन जा मुखालिफ़ हुया पर वरी कुझु शयुनि ते हू ठही विया। ॾाढो महिनत कयोसीं, ॾींहुं राति पढ़ियोसीं, इहा असां रिजेक्ट था कयूं PMC खे। PMC असांखे न खपे। पहिरों बि असां NTS टेस्ट वठे पियो, को मसला आया, कुझु बि न आयो। मुंहिंजे सीट नंबर ते हिकु पंजाब जी छोकिरी आहे जंहिंजा 168 आहिनि मार्क्स ऐं ॿिए ई मार्क्स ते जॾहिं असां वरी हणूं था त 116 पिया अचनि त असांजा मार्क्स उन्हनि खे ॾेई विया आहिनि। टेस्ट खे रिकंडक्ट कयो वञे या त 50% कयो वञे त असां पंहिंजा प्राइवेट सीट असांखे ॾियनि असां उन्हनि खे न ॾींदासीं। छो असांजा पंजाब खणी वञे, असांखे हू 5 सीट्स ॾींदो? बच्चा सॼो राति पढ़ी महिनत करे उहे बच्चा फ़ेल थियनि। चए थो तव्हांजा बच्चा सुठा न पढ़िया आहिनि, कीअं पढ़िबो आहे? असां को कपिड़ो न पातोसीं, को सुठो न खाधोसीं, बच्चनि जे पढ़ाई ते ख़र्च कयोसीं। किताब वठी ॾियूं, कपिड़ा न वठी ॾियूं, ख़ैरु आहे। उन्हनि खे बि चतियूं हणूं, ख़ैरु आहे। बच्चा किताब वठनि पढ़नि, इन खां वधीक कीअं पढ़ंदासीं? ॾाढी महिनत करे ॾींहं राति छोकिरियूं पढ़ियूं आहिनि, महिनत कई अथनि ऐं उन खां पोइ इहे जेकी रिज़ल्ट आई आहे त उन रिज़ल्ट में रोल नंबर असांजे ॿारनि जा आहिनि, उन जे साम्हूं पंजाब जा ॿार आहिनि ऐं वरी ख़ैबर पख्तूनख्वा जा ॿार पास थिया आहिनि। सम्झ में नथो अचे त को टेक्निकल फॉल्ट कयो अथनि या हिननि खां ग़लती थी वई आहे या को अहिड़ो को। ऐं ॿारनि में त हिकिड़ो सदमो ॾुखु आहे। मां त ॿारनि असांजनि एॾा महिनती हार्ड वर्कर आहिनि जो हू वरी टेस्ट ॾियण लाइ बिल्कुलु पुरउमीद तयारु आहिनि त असांखे विहारीनि, असांखे उन्हनि स्टूडेंट सां विहारीनि जिन खे हिननि असांजे रोल नंबरनि ते पास कयो आहे ऐं असां इम्तिहान ॾींदासीं, असां वरी पास थी ॾेखारींदासीं। कैंप में मौजूद अॻवाननि ऐं मुतासिर शागिर्दनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त PMC खे ख़तमु करे टेस्ट ॿीहर वरिती वञे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk